दोस्तों ही मोहब्बत जो किस्सो आ सजी उम्र न खुटो तो हिकड़ी रात में कीअं खुटंदो। जलाल चांजे के 23 साल गाइंदे थिया पर इहो दर्द न खुटो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडे जी मोरे वारे उताक जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों शुरू में उस्ताद जलाल चांडे जी रहाइश भी मोरे शहर में हुई ऐं उताक भी उस्ताद जलाल चांडे जी मोरे शहर में हुई। त पोइ दोस्तों जेका उस्ताद जलाल चांडे जी उताक हुई दोस्तों उहो परिस्तारनि लाइ हिकु आस्थाना हुई। जेके उस्ताद जलाल चांडे जा मदा हुआ, सिंधी माण्हू जेके उस्ताद जलाल चांडे खे चाहींदा हुआ, उहे दोस्तों उन उताक ते अचनि पिया उस्ताद जलाल चांडे जे चाह में, मोहब्बत में, हुब में। त दोस्तों उन्हनि जो माना हिकु उहो ठिकाणो हुयो, हुते ईंदा हुआ त पोइ उस्ताद जलाल चांडे जी महिमानी बि हलंदी रहंदी हुई ऐं दोस्तों हर टाइम उस्ताद जलाल चांडे जो लंगर न्याज़ हलंदो रहंदो हुयो ऐं सभेलियूं बि हलंदियूं रहंदियूं हुयूं ऐं पंहिंजे परस्तारनि जी उस्ताद जलाल चांडे वॾी ख़िदमत कंदो हो। दोस्तों इहा जेका उस्ताद जलाल चांडे जी उताक हुई उहा पूरे पाकिस्तान में मशहूर हुई, जग मशहूर हुई, पूरी सिंध में मशहूर हुई ऐं दोस्तों हर माण्हू खे इहा ख़बर हूंदी हुई त उस्ताद जलाल चांडे जी उताक जेका बाबा उहा मोरे में आहे, नंढो हुजे या वॾो, सभिनि खे इहा ई ख़बर हूंदी त उस्ताद जलाल चांडे जी उताक जेका आहे उहा मोरे में आहे। ऐं दोस्तों इन उताक में उस्ताद जलाल चांडे जा जेके चाहींदड़ हुआ, भला भला जेके उनजा शाइर हुआ, उहे बि ईंदा रहंदा हुआ। दोस्तों सिंध जा जेके मशहूर शाइर आहे, उस्ताद बुखारी थी वियो, राशिद मोराई थी वियो, अनवर कंबरानी थी वियो, अली हसन बबर थी वियो, ग़ुलाम हैदर गजू थी वियो। दोस्तों इहे उते ईंदा रहंदा हुआ। दोस्तों इन उताक में जेका 1985 में जलाल चांडे फिल्म ठही हैदर खान, दोस्तों उन फिल्म जी जेका शूटिंग थी उहा इन उताक में थी हुई। तहिड़ी थी मस्त जवानी तहिड़ी आहे रात सुहानी, इहो जेको कलाम हो उहो इते ई थियो। हिते ई इहो कलाम फिल्म बंदि थियो मोरे वारे उताक में। दोस्तों एॾी जग मशहूर उताक हुई। असद कुरैशी जेको आहे सिंध जो फिल्म स्टार जेको आहे सिंध जो, हुन जॾहिं चयो बाबा तोखे हाणे कास्ट कयोसीं हिकिड़ो कलाम जेको आहे फिल्म में हैदर खान फिल्म में ॾियणो आहे। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चांडे चयो त बाबा शूटिंग लाइ तव्हांखे असांजे ॻोठ में अचिणो पवंदो। पोइ हुते ॻोठ में उस्ताद जलाल चांडे वारी उताक में शूटिंग थी। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चांडे जेका उन्हनि जी महिमान नवाज़ी कई त दोस्तों उहा ॾिसण वठण हुई। उहा दोस्तों महिमानी तमामु शानदार महिमानी कई। जेके आर्टिस्ट हुआ, जेके अदाकार हुआ, पोइ दोस्तों उस्ताद जलाल चांडे चयो त इन्हनि सभिनि जी दावत जेके मुंहिंजा महिमान आया आहिनि उन्हनि जी दावत मुंहिंजे तरफ़ां आहे। ऐं इन जी पोइ काफ़ी शूटिंग जेका आहे उस्ताद जलाल चांडे जे ॻोठ में थी ऐं मोरे शहर में थी। दोस्तों जेका उस्ताद जलाल चांडे जी मोरे वारी उताक हुई उहा हर पांधेड़ियनि खे ख़बर हूंदी हुई त उस्ताद जलाल चांडे जेका उताक आहे। पोइ जेको दोस्तों वाट वेंदड़, रस्ते वेंदड़, जंहिंखे दोस्तों राति पइजी वेंदी हुई ऐं सफ़रु परे हूंदो हो ऐं दोस्तों उनखे ख़बर हूंदी हुई त आस्थानो हिते ॿियो को बि कोन्हे, हिते मोरे शहर में लही करे पोइ अॻियां उस्ताद जलाल चांडे जो उताक आहे, पोइ हुते वञी रहूं। ऐं दोस्तों कचहरियूं बि थियनि पियूं ऐं उस्ताद जलाल चांडे जो दीदार बि थिए पियो, हाल हवाल बि थिए, राति बि रहिजे, पोइ सुभाणे जा भाग सुभाणे सां। पोइ दोस्तों अहिड़ियूं कचहरियूं बि थींदियूं हुयूं उताक ते। दोस्तों उस्ताद जलाल चांडे सां सिंधी आवाम जी, सिंधी क़ौम जी ऐं पूरे पाकिस्तान जी ऐं सिंध बलोचिस्तान जी आवाम जी दोस्तों इन्हनि जी मोहबत उस्ताद जलाल चांडे सां एॾी हूंदी हुई जो उस्ताद जलाल चांडे जी जेका उताक आहे उहा मतिलबु मोहबत में ऐं कचहरी में मस्कन लॻी पई हूंदी हुई। ऐं दोस्तों आवाम जो हुजूम हूंदो हो सदाईं उस्ताद जी उताक ते। दोस्तों हिकिड़ो महिमान वेंदो हो ऐं ॿियो महिमान ईंदो हो। ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडे जी महिमान नवाज़ी जेका आहे उहा हर जाइ, हर जॻह ते मशहूर हुई। जॾहिं दोस्तों को महिमान ईंदो हो त हुते कुकड़ कुसजी वेंदा हुआ ऐं हंधि बंदि सेट करे पोइ उस्ताद जलाल चांडो चवंदो हो त बाबा तव्हांखे हिते रहणो आहे, जेतिरा ॾींहं रहो, खाओ पीओ। पोइ उस्ताद जलाल चांडे नाश्तो बि पाण खणी अचे, लस्सी बि पाण खयो पियो अचे, पराठा खणी अचे उस्ताद ऐं चांहियूं ठहाराए अचे। ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडे राति जो देरि ताईं महिमाननि सां उस्ताद जलाल चांडे कचहरियूं बि कंदो हो। जॾहिं महिमान पाण चवंदा हुआ त हाणे सुम्हूं था त पोइ उस्ताद जलाल चांडे उथंदो हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे एतिरो महिमान नवाज़ हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जी मोरे वारी उताक
हर माण्हू खे अॼु ताईं यादि आहे। हिते उस्ताद जलाल चांदी जी औताक हुई, जिथे उस्ताद बुखारी जहिड़ा शाइर बि वॾा वॾा शाइर बि पंधु कनि पिया ऐं उस्ताद जलाल चांदी खे पंहिंजी शाइरी ॾियण पिया अचनि ऐं चवनि पिया त इहो बि असांजे लाइ एज़ाज़ आहे जो उस्ताद जलाल चांदी असांजो हिकिड़ो कलाम बि ॻाइनि असां लाइ एज़ाज़ आहे। अनवर कंबराणी जहिड़ा जेके मुतबर शाइर हूंदा हुआ दोस्तो उहे बि उते ई अचनि पिया। अली हसन बबर जहिड़ा शाइर बि उते ई अचनि पिया। ग़ुलाम सिर गजू जहिड़ा शाइर बि उते ई उताक ते अचनि पिया। अब्दुल ख़ालिक अब्दु जहिड़ा शाइर बि उस्ताद जलाल चांदी खे शाइरी ॾियण लाइ उते अचनि पिया, शाइरियूं ॾियनि पिया। दोस्तो उते मुलाक़ातूं बि कनि पिया ऐं उस्ताद जलाल चांदी जो दीदार बि कनि पिया ऐं दोस्तो कचहरियूं बि कनि पिया ऐं पंहिंजी दिलि खे बि विंदराइनि पिया। दोस्तो हो ज़मानो हूंदो हो ऐं प्यार मोहबत वारो ज़मानो हो ऐं दोस्तो उस्ताद जलाल चांदी जूं महिमानियूं ऐं उस्ताद जलाल चांदी जूं ॻाल्हियूं ऐं दोस्तो उस्ताद जलाल चांदी जो खिल भोग अॼु ताईं अवाम खे यादि आहे। ऐं दोस्तो अॼु ताईं उस्ताद जलाल चांदी जो माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे ऐं अमर आहे। जेसि ताईं दोस्तो उस्ताद जलाल चांदी जा चाहींदड़ ऐं प्रस्तार ज़िंदा आहिनि त उस्ताद जलाल चांदी खे दोस्तो चाहींदा रहंदा ईअं ई ऐं दोस्तो जेके पंहिंजूं मोहबतूं आहिनि उहे ईअं ई यादि कंदा रहंदा। दोस्तो इन औताक में उस्ताद जलाल चांदी जा घोड़ा बि ॿधल हूंदा हुआ ऐं माल बि ॿधल हूंदो हो ऐं दोस्तो उस्ताद जलाल चांदी जो कुकड़ बि धारींदो रहंदो हो ऐं दोस्तो उस्ताद जलाल चांदी जो भलियूं भलियूं ॿकरियूं बि धारींदो रहंदो हो ऐं दोस्तो उस्ताद जलाल चांदी वॾा वॾा शौक़ु कया, तितरनि जा बि शौक़ु कया ऐं तमामु घणा शौक़ु कया। दोस्तो उस्ताद जलाल चांदी जूं उताकूं त ॿियूं बि हुयूं पर जेका मोरे वारी उताक हुई उहा पंहिंजो मट पाण हुई ऐं जग मशहूरु उताक हूंदी हुई। अखियुनि में बि जायूं तोला तनई मल जे कहन में बि जायूं तोला तनई मल जे कहन में बि जायूं तोला हथईए में सेठू सो विछायूं तोला हथईए में सेठू सो विछायूं भली यारो आए वो तुझू लख बलायूं भली यारो आए दोस्तो मां उम्मीद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻिए वीडियो में गॾु।